टंडो मोहम्मद खान में म्यूनिसिपल कमेटी इंतजामिया जी मुबैना नाअहली ऐं बेहिसी जो हिकु ॿियो मिसाल साम्हूं अची वियो आहे, जिते शहर के साफ़ सुथरो रखण वारा मुलाज़िम पाण गुज़िरियल 5 महीननि खां पगारनि खां महरूम बणियल आहिनि, जंहिंमें पगारनि जी अदम अदायगियुनि समेत साल 2025 ऐं 2026 जूं सालियानी इंक्रीमेंट्स जारी न करणु ऐं मुबैना माहवार मिलंदड़ पगारनि मां बिला जवाज़ कटौतियुनि ख़िलाफ़ म्यूनिसिपल मुलाज़िम रोडनि ते निकिरी आया आहिनि। मज़दूर अॻवान इम्तियाज़ ख़ासकेली, राजा नूनारी ऐं वहीद भट्टी जी अॻवानी में म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां म्यूनिसिपल कमेटी ऑफिस आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु आहे त 5 महीननि खां पगारूं न मिलण सबबि संदनि घरनि जा चुल्ह ॿरण मुश्किल बणिजी विया आहिनि, जॾहिं त जाइज़ इंक्रीमेंट्स बि रोकियूं वयूं आहिनि। मुंहिंजो बि पगार 5 महीननि खां बंदि आहे, जंहिंजे लाइ ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। हाणे कंहिंखे अपील कजे? सिंध गवर्नमेंट मां इंसाफ़ जी उम्मीद आहे कोन, पर वरी बि चऊं था बेबस आहियूं। सीएम साहब खे त बराए महिरबानी जेको आहे सो सियासी माण्हुनि खे थोरो जेको आहे सो पाबंद करे त एतिरी बेवाजबी न कई वई। असां वटि जेको निज़ाम आहे वॾेरी शाही वारो, जिनखे ही म्यूनिसिपल जेका आहे न, इहा हिननि खे ख़र्ची वारे हिसाब में मिली वई आहे। त बाबा जीअं आहे जंहिंजो आहे उनखे असीं ब्लैकमेल करे उहे पैसा कठूं, पोइ असांखां पुछाइण त उहो ई कोन थींदो। ही असां तंग थी मजबूरन अची हिते इन लाइ वेठासीं जो साल खां असांजी इहा घोड़ा हलंदी बि अचे त साईं जॾहिं गवर्नमेंट 2025 जो पगार वधायो आहे त पोइ असांखे छो कोन थो ॾिनो वञे। उनजो एप्लीकेशन असां हिते ॾिनियूंसीं, डीसी ॾांहुं ॾिनियूंसीं, हिते एहतिजाज कयासीं, डीसी असांखे हुते घुरायो पोइ। उन खां पोइ हिननि इहो कयो जो 67 माण्हुनि जा पगार, 2 माण्हुनि जा फुल पगार बंदि कया विया, ॿियनि जूं कटौतियूं कयूं हुयूं, जेको एहतिजाज करे असां 65 माण्हुनि जा पगार वराए आयासीं। पोइ सीएमओ असांखां हिते वाइदो करे वियो त बाबा तव्हांखे राजा जो ऐं गुलाम मुस्तफा इहो पंहिंजो राजाणे जो पगार तव्हांखे ॾियूं था, जंहिंजो फुल बंदि थियल आहे। बंगले ते वञण खां पोइ चेयरमैन साहब असां सां फोन ते ॻाल्हायो, दादा हिननि जो कोन पगार खोलींदा, हिननि जो इंचार्ज हाज़िरी ॾे। ठीकु आहे, इंचार्ज हाज़िरी ॾींदे साईं असां ॾांहुं अचनि था, ड्यूटी कनि था, हाणे पगार ॾियो। पोइ बि हिननि पंहिंजी ज़ाती अना जे करे, ख़बर कोन्हे छा मसइलो आहे, हिननि जे करे हिननि अॼु ॾींहं ताईं पगार हिननि जो कोन कयो। केर बि पंहिंजो हिसो छॾण लाइ तयारु कोन्हे। हिते गाॾियुनि जूं 5-5 लख रुपया किस्तूं कटिजनि थियूं, 2 गाॾियूं चेयरमैन जूं, ऐं उन खां पोइ ॿियनि जा हिसा ॾाढियुनि जूं सेफ्टियूं हितां थियूं वञनि। पर इहो आहे जो मुलाज़िमनि जूं हिननि खे पगारूं कटिणियूं आहिनि, हिननि खे को ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे। तव्हां पहिरीं बि ॾिठो त असां मुसलसल एहतिजाजनि में विया, बार ही मुलाज़िमनि खे चिपकण धिकण, उन्हनि जा पगारूं कटण, उन्हनि खे बकाया जात में राइण ऐं रिटायरमेंट खे राइण, हर तरह सां ही इदारे खे चिपींदा, मुलाज़िमनि खे चिपींदा वञनि। महीने जो मेन कारण इहो आहे जो हे सरकारी इदारे खे पंहिंजी ज़ाती जागीर सम्झो वेठा आहिनि। का बि हिते विल सरकारी हुकुम जी कान्हे का। गवर्नमेंट अहकाम जारी करे थी, लेटर कढे थी, गवर्नमेंट जी पॉलिसी वाज़े करे थी, उन ते को बि अमल करण जे लाइ तयारु कोन्हे के। ही मुसलसल माना हठ धर्मियूं करे, नाजाइज़ियूं करे, करप्शन करे मुलाज़िमनि खे धिकींदा वञनि, पुठियां शहर जी अलॻि ॿेड़ी ॿोड़ींदा वञनि, सफ़ाई जो निज़ाम सॼो धर्म भरम। असां हुकूमत खे अपील था करियूं त ख़ुदा रा हिननि जी थोरी रसी छिकण जे लाइ को इदारो अहिड़ो बहाल करियो जेको हिननि खां पुछाणो करे सघे। तकरीबन 5 महीननि खां वठी करे तमामु घणा परेशान आहिनि, जंहिंजूं बकाया जात कंहिंजूं रहियल आहिनि, कंहिंजूं पगारूं कोन मिलियूं आहिनि। इहा हठ धर्मी सिर्फ़ु म्यूनिसिपल कमेटी जो जेको चेयरमैन आहे दानिश आहे, उहो पंहिंजी हठ धर्मी क़ाइमु करे सियासी इंतकाम में हिननि मुलाज़िमनि जूं पगारूं वग़ैरह बंदि करे हिननि ॿ 4 रोले छॾी। ही वेचारा ईदूं बि जेको सो आहे हितां हुतां करे मिड़ी ईदूं कढियूं अथनि, पगारूं बंदि आहिनि। बराए महिरबानी असांजी सीएम सिंध खे रिक्वेस्ट आई आहे तो हिननि मुलाज़िमनि सां को वहिंवार करे हिननि जूं पगारूं बहाल कयनि त महिरबानी। एहतिजाज कंदड़नि वाज़े कयो आहे त मुतालबा मंज़ूर थियण ताईं संदनि बुख हड़ताल जारी रहंदी। कैमरामैन बाबू कुंभार सां गॾु नियाज़ ख़ासकेली, मेहरान टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।